सिंध जी तारीख़, तहज़ीब, ॿोली ऐं सक़ाफ़त बाबति मालूमात मुहैया कंदड़ चैनल सिंधी अदब ते तव्हांखे भलीकार कयां थो। जिन बि दोस्तनि अञा सूदो असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे उन्हनि खे ॿीहर गुज़ारिश आहे त हू असांजी हौसला अफ़ज़ाई लाइ चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, वीडियोज़ खे तफ़सीली ॿुधंदा ऐं दोस्तनि सां शेयर कंदा। अॼु पाण सिंधू माथिरी जी सभ्यता ते तहक़ीक़ कंदड़ माहिर दयाराम साइनी बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। राय बहादुर दयाराम साइनी इंडिया जो पहिरियों आर्कियालॉजी जो माहिर हुयो, जंहिंखे बरतानवी दौर में आर्कियालॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जो डायरेक्टर जनरल मुक़ररु कयो। संदसि मुक़ररी खां अॻु आर्कियालॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जा सभु डायरेक्टर बर्तानिया ऐं ॿियनि यूरोपी मुल्कनि सां लाॻापो रखंदड़ हुआ। साइनी 16 डिसंबर 1879 ते गॾियल हिंदुस्तान जे पंजाब रियासत जे शाहपुर ज़िले जे ॻोठ बैरिया में जनम वरितो। पाण पंजाब यूनिवर्सिटी मां संस्कृत ॿोली में ग्रेजुएशन हासिलु कई, जंहिं बैदि 1903 में ओरिएंटल कॉलेज मां MA जी डिग्री हासिलु कई। तइलीम मुकमल थियण बैदि खेसि आर्कियालॉजिकल सर्वे ऑफ इंडिया में सर्वेयर मुक़ररु कयो वियो। साइनी मुक़ररी बैदि आर्कियालॉजी सर्कल पंजाब में G. वोगल जे सरवाणी हेठि क़दीम आसारनि ते तहक़ीक़ जो कमु शुरू कयो। पाण सर जॉन मार्शल जे सरबराही हेठि 1905 में क़दीम बाग़ कासिया ऐं राजगीर बहार जे कोटराइनि में बहिरो वरितो। दयाराम साइनी 1921 में सर जॉन मार्शल जे सरबराही में सिंधू सभ्यता जे क़दीम बाग़ हड़प्पा जे कोटराई में बहिरो वरितो। हुन 1911 खां 1912 ताईं लखनऊ म्यूज़ियम जे क्यूरेटर तौर पे ज़िम्मेवारियूं निभायूं। खेसि 1917 में मुतहद पंजाब जे आर्कियालॉजी सर्किल जो असिस्टेंट सुप्रिंटेंडेंट मुक़ररु कयो वियो। इन अरसे दौरान पाण सिंधू सभ्यता जे क़दीम बाग़ हड़प्पा जी कोटराई कराई। खेसि 1925 में दहली बदिली करे आर्कियालॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जो डिप्टी डायरेक्टर जनरल मुक़ररु कयो। खेसि 1931 में आर्कियालॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जो पहिरियों मक़ामी डायरेक्टर जनरल मुक़ररु कयो वियो। इन उहिदे ते पाण 1935 ताईं ज़िम्मेवारियूं निभाईंदो रहियो। सिंधू सभ्यता ते तहक़ीक़ जे मंता तौर खेसि मार्च 1920 में राय बहादुर जे एज़ाज़ सां नवाज़ियो वियो। महिरबानी।